चेनी तरफन खां गोठ पुलिस जे घेरे में आहे। दोस्त ना वो छा सलाह आहे? मुझी सलाह वठो न ता मुझे घर हली रहो, उते हली मोर्चा बंद कयो जेसी ताईं वोतार उन सां ॻाल्हाए पुलिस वारनि सां। जेकॾहिं असीं वेही रहियासीं ऐं सिकंदर वधीक पुलिस घुराई त घेरो टोड़ण मुश्किल थी वेंदो, मुश्किल। या अल्लाह साईं तू खैर कजाए। छोकरो अब घर में कोने, बैठ तो बाहर पे बरे ला। हाँ मुआ तवाहे ना किधा निकरो बाहर, बाहे का सिर के लगे। ये तो अंदर गिरी आया। खबरदार! खबरदार! कंट्रोल ऑफिस 3 दिलावर खान जे गोठ में हादसो थी पियो, एम्बुलेंस मोकिलियो। बिरला तो वटि घणा थींदा? मां वटि एतिरा ई थी वेंदा दोस्त। सिज लहण ते आहे, जीअं ई अंधारो थींदो हितां घेरो टोड़े ॿाहिरि निकिरंदासीं। ॾाढो ॾुखियो आहे घेरो टोड़ण, ॾाढो ॾुखियो आहे। गुलाम कादिर कीअं बि करे किथां बि करे कारतूस हथ कर। जेकॾहिं तोखे कारतूस हथ न थियनि त वञी रहे सघे छो। निकिरण ई कर गुलाम कादिर, निकिरण ई कर। जबार वारनि जे घर पियल हूंदई। कोशिश कयां थो पियो रुस्तम, कोशिश कयां थो पियो। कोशिश न गुलाम कादिर, कोशिश न। जेकॾहिं कारतूस हथ न कई त असां ॿई हितां ज़िंदह निकिरी न सघंदासीं। करे थो अचां, करे थो अचां। जल्दी मोटण ई कजांइ। इजो तो मोटी अचां जल्दी। बिरला उते वे, दरवाज़े नज़र रखो। ये पोती नेण थई, बाहर न वञदा, न वञ बाहर। बाहर बाहे बरी पईया, जेसी ते ठापुर न थे तू बाहर न वञदा, न वञ। भाजाई घर में वेही मौत जो इंतजार कोन कंदुसि। इन खां अॻु जो इहा बाह हेसि ते अची पहुचे, मूंखे हितां निकिरणो पवंदो। जेकी इज़राइल साह कब्ज़ करण लाइ हिते पहुता आहिनि, उहे घर घर जी तलाशी वठण खां सवाइ कोन वेंदा। इन खां अॻु जो हू हिते अचनि, मूंखे हुननि मथां वञी कड़कणो पवंदो। मौला तू रहम कजे असां गरीब मिस्कीनन ते। बेशक तू मालिक आहीं, तू रहमान आहीं, तू रहीम आहीं, तू बाजारो आहीं मुझा मौला। तू रहम कजे, रहम कजे।
कहिड़ो ज़ुल्म कयो थी सिकंदर खान? कहिड़ो ज़ुल्म कयो थी? ही इत्तफ़ाक़ी हादसो आहे दिलावर खान, असां ॼाणी वाणी नाहे कयो। अख्तर बाडी खणा एम्बुलेंस में रख रहियो। करम खान, तुम भी? तई सवदा ही मथा जो ऑर्डर आहे ऐं वॾी ॻाल्हि त हिन सर्च ऑपरेशन जो इंचार्ज मां न पर सिकंदर खान आहे। सिकंदर खान मूंखे हर हाल में रुस्तम ऐं हुनजा साथी घुर्जनि। सिकंदर खान, रुस्तम मौत क़बूलींदो पर हथ न ॾींदो। मां वरी कहिड़ो हुनखे ज़िंदा छॾण वारो आहियां। वॾी खून रज़ी थींदी। थियण ॾियो। चइबो त तव्हां कोन मञींदो। मथे ॻाल्हायां। को बि फ़ाइदो न आहे दिलावर खान, को बि फ़ाइदो न आहे। अचो करम खान। पोजीशन छा आहे? ॻोठ जे चइनी तरफ़नि खां मज़बूत कड़ो चढ़ियल आहे। जवान मोर्चे बंद आहिनि। किथां बि घेरो टोड़े निकिरणु नामुमकिन आहे। इहा ख़बर पई त कहिड़े घर में लिकियल आहिनि? जेकॾहिं हुन घर जी ख़बर पए हा त हुन घर खे घेरे में आणियो आहे, पूरे ॻोठ खे न। करम खान, तव्हां कुझु जान वठी परी घिटी मां दाख़िल थियो, मां हेॾां अचां थो। पोइ जल्दी तलाशी शुरू कयो। सिज लही वियो त वॾो मसाइलो थींदो। को बि मसइलो न आहे। ॾींहुं हुजे या राति, रुस्तम खे हर हाल में ज़िंदा या मुर्दा गिरफ़्तार करणो आहे। तव्हां जान वठी होॾां मेन घिटी में दाख़िल थियो ऐं हर घर जी तलाशी वठंदा अॻिते वधंदा अचो। मां हितां अचां पियो, मरकज़ में अची मिलंदासीं। बाक़ी 2 घिटियूं रहंदियूं, हुनजी बाद में तलाशी वठंदासीं। ओके। जमाल जेको बारूद पियो अथई खणी था भारत कर। जल्दी कर। हा दा हा देर न करो। जल्दी जल्दी कर। हाणे त गंज आहिनि न। अञा घटनि गुलाम क़दर, अञा घटनि। बस जेके मूंखे सम्झ में आया मां वठी आया हुआ, ॿिया कोन था मिलनि। कोशिश कर गुलाम क़दर, कोशिश कर। पहिरें धक में जेकॾहिं घेरो टोड़े निकिरी वियासीं त पोइ ठीकु आहे,
जेकर न ही कारतूस घटन सॼी राति मुक़ाबिलो न करे सघंदासीं पुलिस सां असांखे अञा वधीक कारतूस जी ज़रूरत पवंदी अरे वाह अच्छा गिटीअ में खुले मैदान ते वटे तो विढ़ंदो ही त मारिजी वेंदो समय काॾे छो पियो पंहिंजे मौत खे दावत ॾी ईअं खुले मैदान ते विढ़ंदो रहे त पुलिस जी गोली में मारिजी वेंदे ऐं तोखे ख़बर ई न पवंदी जो तुंहिंजो सीनो गोली पार करे वेंदी हू पोयां अचनि पिया तूं अचण ॾे हिननि खे तूं अच मूंसां मां ईअं उन्हनि खे बस हाणे बस तूं अच मुंहिंजे पोयां त मां तोखे ॿुधायां त मुक़ाबला कीअं थींदा आहिनि पर हू पोयां अचनि पिया तूं उन्हनि खे अचण ॾे तूं हेॾे थी बि हट परे सर करम खान जख्मी थी पियो आहे ओ नो सिकंदर खान कीअं बि करे रुस्तम खे हर हाल में ख़त्म कयो सर दिलावर खान असांजी का बि मदद न पियो करे सिकंदर खान जेकॾहिं दिलावर खान मदद नथो करे त कोठाणनि सां मिल ऐं उन्हनि खां मालूम कर त कहिड़े घर में लिखियलु आहे सर सॼे ॻोठ में कर्फ्यू जहिड़ी हालत आहे को बि ॻोठाणो घर खां ॿाहिरि न पियो निकिरे ऐं को बि असांजी मदद करण लाइ तयारु कोन्हे ॻोठ मथां कड़ो मज़बूत करे तव्हां घर जी तलाशी शुरू कयो मां अचां सर मां तलाशी शुरू कयां थो तव्हां जल्दी अचो जेकॾहिं तव्हां अची दिलावर खान जे मथां ज़ोर रखियो थी सघे थो उहो असांजी मदद करे मां अचां थो तव्हां तलाशी ओके सर सर अॻी गिटी में आहिनि टोटल घणा ॼणा ॾिसण में आया आहिनि सर हिन ॿ लॻे कोन थो त ॿ हूंदा 4 ॼणा ज़रूरु हूंदा थी सघे थो सर हुननि जो पूरो ख़्यालु हिन तरफ़ हुजे जेकॾहिं हुननि जो ख़्यालु हिन तरफ़ आहे त तव्हां 2 ॼणा वञी हुननि मथां फायरिंग कंदा रहो जीअं हुननि जो ख़्यालु हिन तरफ़ ई रहे मां पोइ गिटी खां तलाशी वठंदो अॻिते वधांदो जेकॾहिं हिते असां वेठा रहियासीं त घेरो तंग कंदा कंदा अची मथां बीहंदा इन खां बहितर आहे त असां हितां निकिरी वञूं या विढ़ंदे विढ़ंदे मरी वञूं या घेरो टोड़े निकिरी वञूं था ख़ैर जेकॾहिं जज़्बात में अची असां विढ़णु शुरू कयो त पक सम्झ त असां सभु मारिया वेंदासीं तुंहिंजी छा मर्ज़ी आहे त हिते वेही हुननि जे अचण जो इंतज़ारु कयूं पुलिस जो पहिरियों ज़ोर आहे पहिरियों ज़ोर टुटण ॾे बाक़ी कलाक अधु आहे पोइ ऊंधाई जो फ़ाइदो वठी घेरो टोड़े निकिरी हलंदासीं ऐं हींअर अञा रोशनी आहे जेकॾहिं असां घेरो टोड़े निकिरी पियासीं त कलाक अधु ताईं असांजो पीछो कंदा रहंदा तंहिंजे करे कुझु सोच ॿाहिरि नथी दिमाग़ खां कमु वठि तोखे मां जेको कुझु चवां थो तूं हूअं कर
साहब मां तव्हांखे अंदरि वञण कोन ॾींदुसि। छो तो पंहिंजे मौत खे आवाज़ ॾे। मां चवां थो हटी परे थी, असांखे तलाशी वठण ॾे। साहब अंदरि मुंहिंजी नुंहुं हिदत में वेठा मां तव्हांखे अंदरि दाख़िल थियण कोन ॾींदुसि तव्हांखे अंदरि दाख़िल थियण। तूं केरु थींदो असांखे इजाज़त न ॾियण वारो? मां चवां थो हटी परे थी। करा तो कहिड़े नांग खाधो जो घोट हलण जो चई यम करे तुंहिंजो पंहिंजो बि ख्याल हो रुगो मूं ते न बुख से करा इन घर जा घर बाती घर चरे भॼिया हाणे तुंहिंजो मुंहिंजो छा थींदो यम करे। मरी जाते बुख से कौन आने निकरो बाहर। मां चवां थो निकरो बाहर। साहब निकरूं था अब ॿियो हुकुम कयो। ॿियो हिते केरु आहे? साहब घर बाती त घर छॾे भॼिया हिते सिर्फ़ु असां ॿई ॿार बदनसीब आहियूं यम करे। वठो अरे